ये सिंध जा जेके दुश्मन आहिनि, धाड़ेल आहिनि, चोर आहिनि, फोरू आहिनि, जेके भी आहिनि उहे इहो नथा चाहिनि त सिंध तरक्की करे, सिंध तालीम याफ़्ता थे। सीएम साहब के गुजारिश था क्यों, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के अर्ज था क्यों त साईं ये रियासत छाजे लाइ ठही, ही पाकिस्तान छाजे लाइ ठहियो, छा गुंडनि लाइ ठहियो, छा दहशतगर्दनि लाइ ठहियो, छा धाड़ेलनि लाइ ठहियो, छा चोरनि जे लाइ ठहियो? हीअ असांजा शहरी, हीअ असांजा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अवदार अली। उस्ताद अल्लाह रखियो निंदवाणी के कत्ल के खिलाफ़ ही प्राइमरी सिंधी स्कूल और उर्दू स्कूल के तरफा एहतजाज कयो पियो। ही एहतजाज प्रेस क्लब ताईं वेंदो। उस्ताद के कातिलन के जल्दी गिरफ्तार किया वञे, न त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ॾिसो एहतजाज थिए थो पियो। साईं तव्हां कुझु चवंदा हलो। साईं जीअं त अॼु जी असांजे तालके खानपुर जी रैली निकिती आहे, इहो अल्लाह रखियो निंदवाणी जेको असांजो उस्ताद आहे उनखे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। असांजी इन सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं हुकूमत खां असां इहो मुतालबो था कयूं त फिलफोर अल्लाह रखियो निंदवाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, हिननि खे वाक़ियो कयो वञे, सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। इहो असांजो हुकूमत खां मुतालबो आहे। इहे ॿार उस्ताद सभु गॾिजी निकिता आहिनि ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त फिलफोर उस्तादनि खे तहफ़्फ़ुज़ कयो वञे, कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। तंगवाणी वेझो उस्ताद अल्लाह रखियो निंदवाणी के शहीद किया वियो आहे। उनजी तरफ़ां प्राइमरी सिंधी स्कूल खानपुर ऐं उर्दू स्कूल खानपुर जे तरफ़ां उस्ताद ऐं शागिर्द ही रैली कढी रहिया आहिनि। सो हुकूमत खे इल्तिजा था कयूं त उनजा फिलफोर कातिल गिरफ़्तार कया वञनि, न त ही एहतजाज वॾे पैमाने ते वधी सघे थो। तो सॼी सिंध महफ़ूज़ न आहे, न उस्ताद महफ़ूज़ आहे, न हारी महफ़ूज़ आहे, न ज़मींदार महफ़ूज़ आहे। हिन सिंध जे हाकिमनि जो आख़िर कहिड़ो किरदारु आहे त ही सिंध जे उन माल जो तहफ़ुज़ कनि, अमीर ग़रीब जो तहफ़ुज़ कनि। अॼु त उस्ताद क़तल कया था वञनि त माना तालीम तबाह कई वञे। सिंध सां वॾो ज़ुल्म आहे, सिंध सां वॾो नाहक आहे। हिन जे लाइ अॼु असां पेटीएल तालका खानपुर जे तरफ़ां इहा ॿारनि समेत रैली आहे जेके अमन अमान के लाइ आहे। इन लाइ असां ज़रूरत कयूं वज़ीर आला खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां त असांजे लाइ अमन अमान पैदा कयो वञे, जे सिंध जो आवाम सकून था रही सघे। बदज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो, मासूम वणनि जो छा थींदो, कांवनि खे इजाज़त काका जी, कांवनि खे इजाज़त काका जी, बुलबुल जी सदा ते बंदिश आहे, हर शाख ते चिबरो वेठो आहे, अंजामे गुलस्तां छा थींदो, अंजामे गुलस्तां छा थींदो। जीअं त असांजे सिंध में असांजे ख़ासि तौर ते शिकारपुर ऐं कशमोर ज़िले में अंधेर नगरी करपट राजा वारो कानून लॻो पियो आहे। न को प्रोफेसर महफ़ूज़ आहे, न को डॉक्टर महफ़ूज़ आहे, न को उस्ताद महफ़ूज़ आहे, न को आलिम महफ़ूज़ आहे, न को वकील महफ़ूज़ आहे, न को हारी महफ़ूज़ आहे, न को मज़दूर महफ़ूज़ आहे, न को उस्ताद महफ़ूज़ आहे, न के ॿार महफ़ूज़ आहिनि, न क़ुर जा के हाफ़िज़ महफ़ूज़ आहिनि। बदमनी चोट चढ़ी वही आहे। हर हिकु घरों जेको निकिरे थो उहो पाण खे महफ़ूज़ नथो सम्झे त मां शाम जो पंहिंजे जेकी बच्चनि जी रोज़ी जे लाइ निकिरे थो उहो इहो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झे थो ऐं इहो हुनखे
ख़ौफ़ आहे ख़तरो आहे त मां शाम जो पंहिंजे बचनि सां वञी मिलंदुमि या रस्ते मां खजी वेंदुमि। इहा सूरत हाल लॻी पई आहे। जेकॾहिं तरावीन में को हाफ़िज़ तरावी पढ़ाए पंहिंजे घर वञे थो त रस्ते में उनखां लुट फुट थी थिए या उहो अगवा थो थी वञे। उस्तादनि जे रस्ते रोक कई थी वञे। जेको हिकु उस्ताद हिन मुआशिरे जो वॾो हिसो आहे। उस्ताद जो क़त्ल पूरी क़ौम जो क़त्ल आहे। जेको उस्ताद मुस्तक़बिल जो नौजवान जो मुस्तक़बिल जो हिकिड़ो मेम्बार आहे ऐं उनखे तालीम ॾिए थो ऐं ॿार खे तालीम ॾेई करे हिकिड़ो शऊर पैदा करे थो ऐं उहो तालीम वठी करे हिन मुआशिरे जे अंदरि हिकिड़ो जहालत ख़तमु करे हिकिड़ी नई रोशनी पैदा करे थो ऐं उहो मुआशिरे जे लाइ हिकिड़ो सुठो किरदारु अदा करे थो। इहे सिंध जा जेके दुश्मन आहिनि, धाड़ेल आहिनि, चोर आहिनि, फोरू आहिनि, जेके बि आहिनि उहे इहो नथा चाहिनि त सिंध तरक़ी करे, सिंध तालीम याफ़्ता थिए, सिंध में तालीम वधे ऐं सिंध में शऊर अचे। अञा ताईं उहो जेको अरबन में जहालत हुई उहा जहालत असांजे सिंध में अञा ताईं मौजूदु आहे। इनखे केरु ख़तमु कंदो? हिन जहालत खे केरु ख़तमु कंदो? हिन बदमनी खे केरु ख़तमु कंदो? हिन माण्हुनि खे, हिन अवाम खे, सिंध जी अवाम खे केरु तहफ़ुज़ ॾिनो? इहो हुक्मराननि जो कमु आहे। जेकॾहिं हुक्मरान ख़ामोश आहिनि, उस्ताद खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि, जेकॾहिं हिकिड़े ग़रीब मज़दूर ऐं हारी खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि त पोइ इहो अवाम पाण निकिरी करे पंहिंजे हक़नि जे लाइ पाण निकिरी करे पंहिंजो तहफ़ुज़ करे सघे थी। अॼु इहे मासूम ॿार रोड ते इन जे करे निकिता आहिनि त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजे उस्तादनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजे शागिर्दनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजे वालिदैन खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजे मुआशिरे में हर फ़र्द खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। इन ख़्याल सां इहे निकिता आहिनि। छा इहो तव्हांखे मुतालबो मंज़ूर आहे त असांजे उस्ताद अल्लाह रखे निदवानी जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि? इहो तव्हांखे मुतालबो मंज़ूर आहे? गिरफ़्तार हा, असां मां DIG, IG ऐं SP, SHO ऐं DSP खानपुर खे इहो सिंध हुकूमत खां मुतालबो थो कयां त अल्लाह रखे निदवानी जे क़ातिलनि खे फिलफौर गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध सरापा एहतजाज थींदी। तमामु स्कूल बंदि करे पोइ एहतजाज ते निकिरंदा। इन जे करे इहो मां मुतालबो थो कयां त ख़ुदारा असांखे हुकूमत तहफ़ुज़ ॾिए उस्तादनि खे ऐं शागिर्दनि खे। हाणे मां पेटे अलफ़ जे सदर, तालके जे सदर मोहतरम जनाब हिदायतुल्लाह सेठार खे गुज़ारिश कंदुमि त उहा असां मुखातिब थिए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जंग जंग जंगिया, जंग जंग जंगिया, मुंहिंजी तोसां जंगिया, पलीत पैर कर परे, इहा सिरती धरती मुंहिंजो नंगा। अस्सलाम वालेकुम। उस्ताद इताद जिंदाबाद। जीअं त अॼु असांजी हिन रैलीअ जो मक़सदु छा आहे, असां उस्ताद शागिर्द खानपुर वासियो तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त तव्हांखे तहफ़ुज़ पाण खे पाण करिणो पवंदो। असांखे उस्तादनि खे ऐं जहिड़ी तरीक़े सां शहीद कयो थो वञे, जहिड़े तरीक़े सां असांखे क़त्ल कयो थो वञे, तव्हां इन मां साफ़ सम्झो त सिंध जी तालीम हिन हुक्मराननि खे पसंदि न आहे। जेकॾहिं सिंध जी तालीम हिननि खे पसंदि हुजे हा उस्ताद जो तहफ़ुज़ कयो वञे हा। तव्हां ॾिठो असांजे निदवानी साहिबु पंहिंजी बंदूक खणी पंहिंजे स्कूल ते ॿार पढ़ाया। इन करे उन शऊर पैदा कयो, उन तव्हांजे लाइ शऊर पैदा कयो त मां हिकु उस्ताद आहियां। उस्ताद जो मतिलबु छा आहे? उस्ताद चइबो छा कया? उस्ताद उन शइ खे चइबो आहे जेके गुलनि खे पाणी ॾेई करे गुलनि जे बाग़ीचे खे तयारु कनि। असां उहे उस्ताद आहियूं। अॼु असांजी मजबूरी आहे जो असां खानपुर जे प्रेस क्लब ते एहतजाज करे आया आहियूं। असां गवर्नमेंट ऑफ सिंध को गुज़ारिश था कयूं, CM साहब खे गुज़ारिश था कयूं, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अर्ज़ु था कयूं त साईं हीअ रियासत छाजे लाइ ठही? हीउ पाकिस्तान छाजे लाइ ठहियो? छा गुंडनि लाइ ठहियो? छा दहशतगर्दनि लाइ ठहियो? छा धाड़ेलनि लाइ ठहियो? छा चोरनि जे लाइ ठहियो? हीअ असांजा शहरी, हीअ असांजा पुरअमन शहरी, हीअ पुरअमन उस्ताद अॼु एहतजाज जो सॾु इन करे ॾेई विया आहिनि त न असां वटि राति जो निंड आहे, न ॾींहं जो कारोबार आहे, न उस्ताद ड्यूटीअ ते थो वञी सघे, न उस्ताद जो तहफ़ुज़ आहे। तंहिंजे लाइ अॼु असां हुकूमत सिंध खे इहो ॿुधाइण था चाहियूं, पेटियल तालका खानपुर जे तरफ़ां न, असां सॼी सिंध जे तरफ़ां अॼु हिकिड़ो एहतजाज जी ॻाल्हि ॾींदासीं त सॼी सिंध बंदि थी वेंदी। जेकॾहिं तव्हांखे असांजी सिंध जी तालीम सुधारणी आहे त असांजे अवाम खे, असांजे बाशऊर अवाम खे, उस्तादनि खे
तव्हांखे तापो ॾियणो पवंदो। हिकिड़ो SSP साहब चए थो त मां कुंतल वठंदुसि, पर मुंहिंजी ज़िमेदारी न आहे। छा तुंहिंजी ज़िमेदारी न आहे त असांजी ज़िमेदारी आहे। पगार तूं खाए, मरातूं तूं वठे, तेल तूं वठे। शिकारपुर जो आवाम बदहालीअ में गुज़रे थो, बेरोज़गारीअ में गुज़रे थो, सिर्फ़ु इन करे बदमाशनि जे करे। कंहिंखो मोटरसाइकिल पुर आहे, कंहिंखो गाॾी पुर आहे, कंहिंखो कार पुर आहे। न वकील तहफ़ुज़ में, न उस्ताद तहफ़ुज़ में, न जज तहफ़ुज़ में। आख़िर कोई हुकूमत छाजी? बिराए महिरबानी करे ही हुकुमरान इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञो त फ़ौज अचे, फ़ौज जी अमन आंदी, पाकिस्तान जी आर्मी अमन आंदी। ही फ़ौज विकामियल न आहे, ही पुलिस विकामियल आहे। तंहिंजे लाइ असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान को, वज़ीर आज़म को, सदर ज़रदारीअ को चऊं था, असांजो अर्ज़ु आहे, असांजी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तूं असांखो वोट वठी करे इक़्तिदार वरितो आहे त असांजी हिफ़ाज़त करण बि तुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं तूं हिफ़ाज़त नथो करे सघे त बिराए महिरबानी करे पंहिंजे उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई वञो, पंहिंजी वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾियो। जॾहिं तव्हां ग़रीब जो तहफ़ुज़ नथा करे सघो, उस्ताद जो क़ातिल गिरफ़्तार नथा करे सघो, उस्तादनि को रोज़ पुर आहे, कंहिंखो मोटरसाइकिल पुर आहे, कंहिंखो गाॾी पुर आहे, कंहिंखो मोबाइल पुर आहे, कंहिंखो पैसा पुर आहिनि, केॾे मंथलीअ जूं पर्चियूं आहिनि। अॼु ख़ुदारा, अॼु हे शागिर्द निकिता आहिनि। मां खानपुर आवाम खे उन टाइम सलाम कयुमि, चांडे जे टाइम में, ॿिए DSP जे टाइम में, जॾहिं घरों ई माण्हू निकिरंदा आहिनि न खानपुर जो आवाम, पोइ सभिनी खे ख़बर पइजी वेंदी आहे पुलिस बि दुकाननि में निकिरंदी आहे। अॼु मां खानपुर जे आवाम खे बि गुज़ारिश थो कयां त पंहिंजो तहफ़ुज़ कयो, ॿारनि में चौकियूं हणो। जल्द बदमाश ॻणण जेतिरा, आङुरनि जे ॻण जेतिरा बदमाश खानपुर खे सॼी सिंध खे जरदुमाल बणायो अथऊं। ख़ुदारा सुजाॻ थियो, पाण में एको पैदा कयो, पाण में ॿधी पैदा कयो। काई ज़ात न आहे, कोई नसुल न आहे। अमन जे लाइ, सभु भाईचारे लाइ ॿाहिरि अची पियो त असां शागिर्द बि तव्हां सां गॾूं, उस्ताद बि गॾूं, शहर में चंदो कंदासीं। जेके बि नुक़सानु थियो ॿारनि को चंदो कंदासीं, हिन बदमाशनि खे न सॾंदासीं। दाड़े निज़ाम ते, बदमाशनि ते, उस्ताद जे क़ातिलनि ते, बदमाश जेके आहिनि सिंध खे लुटंदा हिननि ते, हिननि ते। अस्सलाम वालेकुम, उस्ताद जिंदाबाद।